नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त कोरोना वायरस के केसनि में तेज़ी सां वाह थी रही है। इन हवाले सां वधीक फ़ैसिला करणा आहिनि, जंहिंजो ऐलान जुमे ते कंदासीं। NCOC इजलास खां पोइ सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे असद उमर चयो त मुल्क में कोरोना जी सूरत हाल संगीन है। कराची, लाहौर, हैदराबाद, फैसलाबाद ऐं पेशावर समेत वॾनि शहरनि में कोरोना हाकारी केसिस जी शरह ॿीणी थी वई है। कोरोना केसिस में वाह सबबि इस्पतालनि ते दबाव वधी रहियो है। वफ़ाक़ी वज़ीर चयो त NCOC में वधीक कुझु फ़ैसिला करणा जेके सूबनि सां शेयर कंदासीं ऐं जुमे ते हिन फ़ैसिलनि जो ऐलान कंदासीं। असांखे पाबंदियूं वधाइणियूं पवंदियूं, छो त जहिड़ी तरह हिन वक़्तु वबा जी पखेड़ आहे, इन खे ॾिसंदे वॾा शहर बंदि करण खां अलावा ॿियो को बि रस्तो न आहे रहियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।